ये मोकल थी वई। अरे मां किरी पियस। अरे कोई मूंखे खणो त। ॾिसो मां तव्हांजो किताब आहियां, हिते हेठि पियो आहियां, प्लीज मूंखे खणो हितां। इहो न सॾ हिननि खे, हे ॿार सदाईं जल्दी में हूंदा आहिनि, हिननि खे असांजो को एहसास नाहे। पर छो? अगरि इहा मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी यानी ज़िम्मेदारी आहे त मां इन्हनि खे इल्म जी रोशनी ॾियां, त इन्हनि जी बि त इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हे असांजो ख़्यालु रखनि ऐं असांजो हिफ़ाज़त कनि। ठीक चई रहियो आहे। हाणे मूंखे ई ॾिस, मां बि त हिन नंढनि दोस्तनि जे केतिरे कम ईंदो आहियां, जिते उन लॻे मां हाज़िर, पर हिननि खे का परवाह ई न आहे। हिकु त हे पाणी बि तमामु घणो ज़ाया कंदा आहिनि। छा इन्हनि ॿारनि खे पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जो एहसास आहे? ईअं त कयूं त असां ॿई किथे लिकी था वञूं ऐं ॾिसूं था छा असांजे नंढनि साथियुनि असांजी कमी खे महसूस कयो। अरे उमर, कल मां पंहिंजो किताब किथे विसारे वयसि ऐं मूंखे एतिरी परेशानी थी वई जो बस, ऐं मां पंहिंजो होमवर्क बि न करे सघियसि। हाणे टीचर नाराज़ थी वेंदी। हाँ अली, मुंहिंजो थर्मस बि स्कूल में ई रहिजी वियो हो। ख़बर अथई त मां घर पहुचण ताणी उञल हुयसि। ख़बर नाहे मुंहिंजो थर्मस किथे हूंदो। आई विश मूंखे मुंहिंजो किताब वापसि मिली वञे त मां इन जो तमामु घणो ख़्यालु रखंदसि। उहो बि जीअं इल्म हासिल करणु असांजो बुनियादी हक़ यानी राइट आहे, बिल्कुलु अहिड़ी तरह असांजी ज़िम्मेदारी आहे त असां पंहिंजनि किताबनि जो ख़्यालु कयूं ऐं इन्हनि मां तमामु घणो फ़ाइदो खणूं। सही चवे थो, मां बि त पंहिंजी बोतल खे हिफ़ाज़त सां न रखियो ऐं ना ई कॾहिं पाणी खे ज़ाया थियण खां बचाइण लाइ कुझु कयो। ख़बर अथई अली, कल मां टीवी ते केतिरनि ई माण्हुनि खे पाणी जी किल्लत जी शिकायत कंदे ॾिठो। इहा असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे त पाणी खे ज़ाया न कयो। अरे वाह, इहा त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा दोस्त पंहिंजी ज़िम्मेदारियुनि जे बारे में ॼाणनि था, बसि थोरा गैर ज़िम्मेदार आहिनि। हलो हाणे पंहिंजे दोस्तनि ॾे वापसी हलूं था। हूअं बि मां पंहिंजे दोस्तनि खां बिना नथो रही सघां। वाओ, हे आहे मुंहिंजो किताब। मां तोखे तमामु घणो मिस कयो। हाणे मां तुंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदसि। हुर्रे, मुंहिंजी वाटर बॉटल। मां बि हाणे पंहिंजी बोतल खे संभाले रखंदसि ऐं पाणी कॾहिं ज़ाया न थियण ॾींदसि। अचो प्रॉमिस कयूं था, असां हाणे हमेशा पंहिंजनि शयुनि जो ख़्यालु रखंदासीं ऐं असां ज़िम्मेदार स्टूडेंट्स थी ॾेखारींदासीं। Now it's your turn. हाणे अव्हांजी बारी आहे। Read the rights and identify the given responsibilities related to each one of them. ॾिनल हक़नि खे पढ़ो ऐं हुननि सां लाॻापियल पंहिंजूं ज़िम्मेदारियूं ॿुधायो। We have right to live in the clean environment. साफ़ सुथरो माहौल असांजो बुनियादी हक़ आहे। So what is our responsibility? त छा अव्हां कुझु सोचियो? जी बिल्कुल। Our responsibilities is to keep the environment clean. माहौल के साफ़ सुथरो रखण असांजी ज़िम्मेदारी आहे। We have the right to drink clean water. पीअण जो साफ़ पाणी असांजो बुनियादी हक़ आहे। So what is our responsibility? We should not waste water.
असांखे पाणी ज़ाया न करणु घुरिजे। हलो हाणे तव्हां जल्दी सां कोई ॿ ज़िमेदारियूं ऐं 2 राइट सोचियो ऐं हिननि खे पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो। Now list down any 2 rights and responsibilities and share with your friends.